الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والمحصنات من النساء إلا ما ملكت أيمانكم كتاب الله عليكم وأحل لكم ما وراء ذلكم أن تبتغوا بأموالكم محصنين غير مسافحين فما استمتعتم به منهن فآتوهن أجورهن فريضة ولا جناح عليكم فيما تراضيتم به من بعد الفريضة إن الله كان عليما حكيما. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला उन्हनि औरतुनि जो बयानु फरमायो हो जिन सां निकाह करणु हराम आहे ऐं उन जे विच में कुझु अहिड़ियूं औरतूं बि बयानु थियूं जिन सां निकाह करणु जाइज़ हो. पोइ इन जी निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकिन आयतुनि में बि अल्लाह तबारक व ताला कुझु सूरतूं अहिड़ियूं बयानु फरमायूं आहिनि जिन में किन औरतुनि सां निकाह हराम थो थिए त के सूरतूं अहिड़ियूं आहिनि जिन में निकाह करणु वरी हलाल बि थिए थो. फरमायो वियो वल मुहसनातु मिनन निसा, अहिड़ियूं औरतूं जिन जो निकाह थियल आहे, औरतुनि मां अहिड़ियूं जिन जो निकाह थियल आहे, मुड़ुस बि हुनजो मौजूदु आहे, निकाह बि थियल आहे. हाणे उन तलाक बि न ॾिनी आहे, ॿियो माण्हू इन साॻीअ औरत सां निकाह करणु चाहे थो जॾहिं त इन जो मुड़ुस बि मौजूदु आहे, इन जो निकाह बि उन सां आहे, भले हुन सां तालुक़ फ़िलहाल ज़ाल मुड़ुस वारो कोन्हे, भले हिक ॿिए खां रुसियल आहिनि, भले हिक ॿिए खां परे आहिनि, ऐं ॿियो को जुदाईअ जो इलाव या खुलो वग़ैरह बि शरई कंहिं बि क़िस्म जो को जुदाईअ जो को हरबो इस्तेमालु थियल कोन्हे को, त पोइ ॿिए मर्द खे हुन साॻी औरत सां निकाह करणु जाइज़ कोन्हे, छो त हुनजो निकाह बि मौजूदु आहे, हुनजो मुड़ुस बि मौजूदु आहे. हा मुड़ुस मरी वञे, ॿी सूरत या तलाक ॾेई छॾे, टी सूरत खुलो या इलाह वठी वञे, शरई कंहिं कानून सां जुदा थी वञे, पोइ हुनजी इद्दत गुज़री वञे, हा हाणे इन सां को ॿियो मर्द निकाह करे सघे थो. इल्ला मा मलकत ऐमानुकुम, अल्लाह तबारक व ताला फरमायो त कुझु औरतूं अहिड़ियूं आहिनि जिन जो निकाह बि हूंदो आहे, मुड़ुस बि मौजूदु हूंदो आहे, पर पोइ बि उन्हनि सां ॿिए माण्हूअ जो उन औरत सां निकाह करणु जाइज़ आहे. लफ़्ज़ फरमाया इल्ला मा मलकत ऐमानुकुम, हा तव्हां जंहिं औरत जा मालिक थियो, ऐं मालिक माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं औरत का बानी हुजे. आज़ाद औरत मिल्कियत में न थी सघंदी आहे, आज़ाद औरत जा बाक़ाइदगीअ सां हुकूक आहिनि जेके बयानु कया विया. वाशिरुहुन्न बिल मारूफ फ़इन करिहतुमूहुन्न फअसा अन तकरहू शैआ, औरतुनि खे सुहिणे सलूक सां रखो, इहा आज़ाद औरतुनि जो हक़ आहे. पोइ जेकॾहिं तव्हांखे हुननि जी का आदत नथी वणे त पोइ कुझु ख़्यालु त कयो, हुन में काफ़ियूं ख़ूबियूं अहिड़ियूं हूंदियूं जेके तव्हां में न हूंदियूं, जिन में तव्हां सां निभाइणु, तव्हां सां घर जे मामलात खे संभालणु, रिश्तेदारियूं संभालणु, पैसो ॾोकड़ इज़तूं महफ़ूज़ रखणु, काफ़ी सारियूं सिफ़तूं अची. इहे आज़ाद औरतुनि जूं सिफ़तूं आहिनि जेके अल्लाह ताला बयानु फरमायूं. जेका बानी आहे, इहो बानी जो हुजणु, लफ़्ज़ बानी उन औरत ते इस्तेमालु थींदो आहे. अॼुकल्ह न आहे, उहो पुराणे ज़माने में जॾहिं औरतुनि जो पीढ़ियूं हिकिड़ियूं लॻंदियूं हुयूं, जीअं अॼुकल्ह ढोरनि जी पीढ़ी आहे, उते औरतूं ईंदियूं हुयूं, पोइ उन्हनि खे माण्हू ॾिसी करे ख़रीद कंदा हुआ, क़ीमत ॾेई उन खां उकी मुकी ख़रीद कंदा, जीअं असां रिड में बकरी अॼुकल्ह ख़रीद कंदा आहियूं. पोइ उहा औरत ख़रीद करे वठिबी, पोइ उहा उन जो माण्हू मालिक थी पवंदो हो. हाणे हुनजी मर्ज़ी आहे उन खां कहिड़े बि क़िस्म जी ख़िदमत वठे, घर जे रध पचा जो कमु वठे, या कॾहिं कॾहिं
उन औरत जो अगर ॿी जॻह ते निकाह थियल न आहे त पोइ ज़ाल मुड़ुस वारो कम बि वठे, उन दौर में जाइज़ हो इब्तिदा इस्लाम में। अॼुकल्ह इहो हुकुम आयतूं आहिनि, क़ुर पाक जूं आयतूं मौजूद आहिनि, अल्फाज़ में मौजूद आहिनि, अमल इन्हनि आयतुनि जो मनसूख आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजूं हदीस मुबारक मौजूद आहिनि अमल खे मनसूख करण जे लाइ। त हाणे अल्लाह ताला फरमायो जंहिं औरत जो मुड़ुस मौजूद आहे उन सां निकाह नथो करे सघिजे, छो त निकाह बि आहे मुड़ुस बि आहे। हा, जंहिं जे औरत जे हथ जा तव्हां मालिक थियो, मालिक तॾहिं थींदी जॾहिं बानी हुजे। ऐं इहा बानी कीअं, मिसाल हिकिड़ो ॾियां, हिकिड़ी औरत आहे गैर मुस्लिम मुड़ुस सां उनजो निकाह थियल आहे, ॿई ज़ाल मुड़ुस गैर मुस्लिम आहिनि, मुस्लमाननि जी उन्हनि काफ़िरनि सां गैर मुस्लमाननि सां जंग थी, पोइ जंग में इहा औरत मुस्लमाननि खे हथ अची वई। काफ़ी सारा माण्हू ॿिया बि क़ैद में आया, कैदी थी, हीअ औरत बि कैद थी आई। हाणे कैद थी जो आई त हिन जो मुड़ुस रहियो काफ़िरनि जे मुल्क में, दारुल हर्ब में, ऐं हीअ औरत मुस्लमाननि सां अचे गॾिजी, मुस्लमाननि वटि जो आई त इस्लामी शरीयत जे कानून उसूल मुताबिक़ जंग में काफ़िरनि जो जेको माल हथी ईंदो आहे उनखे माल गनीमत सॾिबो आहे, ऐं उहो माल उन दौरान मुजाहिदनि जी मिल्कियत सॾिबो आहे, उन माल खे मुजाहिदनि में तक़सीम कबो आहे। हाणे इहा औरत बि जीअं माल विराए वियो, अदा हे उठ तुंहिंजो, हे घोड़ो तुंहिंजो, हीअ ज़रह तुंहिंजी, हीअ तलवार तुंहिंजी, हे सोना ज़ेवर तुंहिंजा, हीअ औरत वरी तुंहिंजी, बानी आहे तुंहिंजी बानी। हाणे जंहिंखे हिसे में इहा औरत आई जंहिंजो मुड़ुस काफ़िरनि जे मुल्क में मौजूद आहे, निकाह उन सां थियल आहे, हाणे हीअ माल गनीमत थी करे आई आहे, कंहिं ॿिए मुस्लमान खे मुजाहिद खे मिली आहे त हीअ तुंहिंजी आहे, गोया के माल थी पई, छो त माल हुई न, माल ॾेई ख़रीद कबो वठिबो हो न, हिकु माल बणिजी आई, क़ीमती शइ हुई। हाणे इहो मुस्लमान जंहिंजे हिसे में इहा औरत आई आहे, इहो इन सां निकाह करे सघे थो, बावजूद हिन ॻाल्हि जे त हिन जो निकाह बि हुन सां मौजूद आहे, बावजूद हिन ॻाल्हि जे त हुनजो मुड़ुस बि मौजूद आहे, पर काफ़िरनि जे मुल्क में आहे। उनजो सिर्फ़ शर्त एतिरो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तकड़ में हिन औरत सां खिलवत ज़ाल मुड़ुस वारो हम बिस्तरी वारो कमु न करे, तरसे जेसि ताईं या त हुनखे हिकु दफ़ो माहवारी अचे पोइ वरी पाकाई थिए, या को इंतज़ार करे पुछा करे हुन खां, जेकॾहिं हमल हुजेसि त उहो ॿार जेसि ताईं ॼणे पोइ पाकाई अचे, पोइ इहा हुनजी आहे। माना माल गनीमत थी करे जंहिंजे हथ अची वई ऐं उन खां पोइ हुनजो हिकु दफ़ो माहवारी बि आई, पाकाई थी वई, वरी जा ॿार हुयो त उहो ॿार ॼमी वियो, निफ़ास वारा ॾींहं पलीतीअ वारा ख़तम थी विया, हाणे पाक थी वई, ॼण त हिनजो उन पहिरें काफ़िर मुल्क सां, काफ़िरनि जे मुल्क में रहंदड़ जेको मुड़ुस हो उन सां हिनजो तालुक़ निकाह जो ख़तम थी वियो। हाणे इहा हिन जे लाइ जाइज़ आहे। केॾो वॾो तफ़सील असांखे सम्झण जे लाइ ज़रूरत में महसूस थियो। अल्लाह ताला लफ़्ज़ फरमाया वल मुहसनातु मिनन निसाइ इल्ला मा मलकत अयमानुकुम, मुड़ुस वारनि औरतुनि सां निकाह नथो करे सघिजे, हा जिन औरतुनि जे मथां तव्हांजा हथ मालिक थियनि, तव्हां मालिक थियो त पोइ। हाणे त बानियूं मुरादनि फरमाई किताब अल्लाह अलैकुम, इहे तव्हांजे मथां अल्लाह तबारक व तआला जा हुक्म आहिनि जेके क़ुर पाक में लिखियल आहिनि, तव्हांजे मथां फर्ज़ आहिनि, असांजे हुक्म जी पाबंदी तव्हांखे करणी पवंदी। ॿियो मसइलो वउहिल्ल लकुम मा वराअ ज़ालिकुम, इन्हनि ॿिन्हिनि औरतुनि खां सवाइ जेके औरतूं उन्हनि सां तव्हांखे निकाह करणु हलाल आहे, माना जंहिंजो मुड़ुस मौजूद हुजे, निकाह बि उन सां हुजे, उन सां न, उन खां सवाइ ॿियनि औरतुनि सां निकाह तव्हांजो हलाल आहे, जाइज़ आहे, करे सघो था। ऐं हेॾां वरी उहे कुझु हराम जिन सां रिश्तो निकाह करणु हराम आहे उहे बयान थी चुकियूं आहिनि, इन्हनि खे बि गॾायो, ऐं हीअ मुड़ुस वारी औरत बि गॾायो, या गुज़िरियल दर्स में जेके बयान थी चुकियूं आहिनि जिन जिन सां निकाह नथो थी सघे उन सभिनी खे गॾायो। अल्लाह जी फरमायो वउहिल्ल लकुम मा वराअ ज़ालिकुम, इन्हनि खां सवाइ जेके हाणे ॿियो अथव उन्हनि सां निकाह करे सघो था। अन तब्तगू बिअमवालिकुम मुहसिनीन गैर मुसाफिहीन, पर सम्झाइण जे लाइ शर्त रखियो वियो, यादि रखो निकाह करण जी तव्हांखे असां इजाज़त ॾियूं था, पहिरियों शर्त इहो आहे तब्तगू बिअमवालिकुम मुहसिनीन, बिना महर जे न थींदो निकाह। औरत पंहिंजो जिस्म तव्हांजे हवाले कंदी, उनजे एवज़ में तव्हांखे महर मुक़ररु करणो पवंदो। महर में हर उहा शइ, सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं महर में कहिड़ी शइ ॾियूं, सोना ज़ेवर, रोक पैसा, या को प्लाट का ज़मीन का गाॾी, या को ढोर ढगो, कहिड़ी शइ? अल्लाह से फरमायो बिअमवालिकुम, जंहिं बि शइ खे तव्हां माल चवंदा आहियो, भाई माल आहे न,
अब अथई को माल मिलकत चाहे दुकान है माल है ना, अब ॿियो को माल मिलकत अथई चाहे प्लाट माल है ना, अब ॿियो कुझु चाहे घर माल है ना, जंहिंखे तव्हां माल जो नालो ॾींदा आहियो उहा शइ महर में ॾेई सघो था। शर्त न त पैसा ॾियो, शर्त न ज़ेवर ॾियो, शर्त न त को ढोर ढगो ॾियो, जंहिंखे माल चवंदा आहियो उहा शइ ॾेई सघो था। ऐं जेका औरत तव्हांखे पसंदि अचे असांजे बयानु कयल शराइतनि जे अंदरि जेका पसंदि अचेव महर हुनजो मुक़ररु कयो। महर बि उहो जेको जंहिंखे माल चवंदा आहियो। मुहसिनीन शर्त ही आहे, ॿियो नंबर शर्त त तव्हां उन औरत खे पंहिंजी घरवारी बनाइणु चाहींदा हुजो, इज़त एतिराम सां पंहिंजो घर वसाइणु चाहींदा हुजो त गैर मुसाफिरीन, सिर्फ़ शहवत पूरी करण जो इरादो न हुजेव। ईअं न हुजे त बसि 5 रुपया थो ॾियां या 15 ॾींहंनि महीने जे लाइ मूं वटि रहो, तोखे हेतिरा पैसा ॾींदुसि। गैर मुसाफिरीन, अल्लाह जी फरमाए थो सिर्फ़ शहवत खे पूरे करण जे इरादे सां तव्हां इहो माल बि ॾियो, महर बि मुक़ररु कयो कुझु, छो त तब त उहो बि अम्वालिकुम जो लफ़्ज़ बयानु कयो हुयो न, त माल जेकॾहिं ॾेई ऐं तव्हां पसंदि जितां कयो उतां निकाह करे सघो था, त शर्त इहा आहे त हुनखे घरवारी बनाइणु चाहियो था, शहवत पूरी करण जे इरादे सां न। ईअं त बाज़ारी औरतूं बि आहिनि, ईअं त गैर औरतूं बि आहिनि जेके बुछड़नि बुराइनि ते हिरियल आहिनि। ईअं त पोइ उन पुराणे ज़माने वांगुरु अॼोके दौर में बि हिकिड़ो तबिको आहे, फ़िरक़ो आहे जेको मुते खे हलाल चवंदो आहे, ऐं उन में बि इहो ई हूंदो आहे त सिर्फ़ु उहा शहवत ई पूरी करणी हूंदी आहे, लज़त हासिलु करणी हूंदी आहे, कुझु न कुझु मुआवज़ो ॾिबो आहे चंद ॾींहंनि चंद घड़ियुनि जे लाइ, पोइ उन घड़ीअ जे लाइ या कुझु हफ़्तनि जे लाइ या महीने जे लाइ या 2-3 सालनि जे लाइ, पोइ वक़्तु मुक़ररु करे औरत खे वठिजे कुझु पैसनि जे एवज़, या का घड़ी चंद मिंट या सिर्फ़ु लज़त पूरी थिए पोइ जान छुटी। अल्लाह जी फरमायो शर्त इहो आहे त मुहसिनीन घरवारी बनाइणु चाहियो था, शहवत पूरी करण जो इरादो अथव त पोइ न। हाणे छो मना कयो वियो त अरब में अहिड़े क़िस्म जो रवाज पुराणे ज़माने में हुयो। क़ुरान पाक नाज़िल थींदो वियो, आहिस्ते आहिस्ते अरब जे उन्हनि रस्मनि रवाजनि खे जेके जाहिलियत जे दौर खां हलंदियूं ईंदियूं हुयूं उनखे आहिस्ते आहिस्ते क़ुरान ख़तमु कंदो वियो। शराब हुयो, औरतुनि जे मथां ज़बरदस्ती मालिक बणजणु हुयो, ज़बरदस्ती जेका वणे उनखे निकाह में वठणु हो, रिश्तो कहिड़ो बि हुजे, या ज़बरदस्ती पंहिंजे मर्ज़ीअ ते जेतिरे वक़्त जे लाइ कंहिं औरत खे पाण वटि वक़्तु रखणो हो, कुझु पैसा हुनखे बासणा हुया। अॼुकल्ह बि किथे किथे अरबनि जे मुल्कनि में इहो शर्त हूंदो आहे, अब 6 महीननि जे लाइ तोसां निकाह थो कयां, तूं रुॻो मूंखे हिकिड़ो पुटु ॼणे ॾे, पोइ मुंहिंजो तोसां कोई तालुक न आहे, हीअ मिल्कियत तोखे ॾींदुसि या हे घर हीअ जाइदाद तोखे ॾींदुसि, पोइ तूं मुंहिंजी घरवारी न हूंदी, मीरास मीरास मां हिसो न मिलंदई, तूं मुंहिंजे घरवारनि में शुमार बि न थींदी, न के तूं मुंहिंजी घरवारी सॾाईंदी त को मां मुंहिंजो मुड़ुसु फलाणो आहे, न के मां सॾाईंदुसि त हीअ मुंहिंजी घरवारी आहे। अहिड़ो कोई तालुक न आहे, सिर्फ़ु 5 महीननि लाइ, सिर्फ़ु 2-5 सालनि जे लाइ। किथे किथे किन मुल्कनि में इहो अरबनि में इहो रवाज हो, अञा ताईं बि किथे किथे मालूम आहे त थिए थो। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे ख़तमु कंदे फरमायो घरवारी बनाइणु चाहियो त पोइ माल जेका शइ बणिजी सघे उहा महर मुक़ररु कयो, पोइ जेका पसंदि कयो हुन सां करे सघो था। फमस्तमतातुम बिही मिनहुन्न फातूहुन्न, ऐं ॿियो शर्त फमस्तमतातुम बिही मिनहुन्न, इन्हनि औरतुनि मां कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे त निकाह करण वक़्तु उजलत में, जल्दबाज़ीअ में या बेख़बरीअ में निकाह थी वियो, ख़ुतबो बि पढ़जी वियो, ईजाब क़बूल बि थियो, पर महर मुक़ररु न थी सघियो, या त उहो लॾो ई अहिड़ो हो बेख़बर आहे माण्हू, या तकड़ तकड़ में इहा ॻाल्हि हुननि चई कोन सघी आहे, ख़बर त हुयनि पर रहिजी वई, रुबड़ दुबड़ मामला जल्दी 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 करण में, या बेख़बरी थी पई हिननि खां, महर मुक़ररु थियो ई कोन हो, ईजाब क़बूल थियो, ख़ुतबो निकाह सुनत वग़ैरह सभु कुझु थियो, रुख़्सती थी वई, हली ज़ाल मुड़ुस वञी करे गॾिया, हाणे ख़बर पई औरत थी चवे त मुंहिंजो महर घणो आहे, मर्द तो चढ़े मूंसां विसरी वियो, या कंहिं मर्द ज़बरदस्ती ॼाणी वाणी को अहिड़ो माहौल पैदा कयो आहे जीअं मां हक़ महर मुक़ररु न कयां, पोइ सुभाणे मूंखां औरत घुरे त मां चयो मां लिखायो ई कोन, मां चयो ई कोन, मां मुक़ररु कयो ई कोन, छाजो? अल्लाह ताला फरमायो थो कंहिं बि तरह सां तव्हां जेकॾहिं हक़ महर मुक़ररु न कयो आहे, या अदा न कयो आहे, या रहिजी वियो आहे, या कंहिं चालाकीअ सां छॾियो अथव, यादि रखो फमस्तमतातुम बिही मिनहुन्न, जिन औरतुनि खां तव्हां फ़ाइदो वरितो आहे, जंहिंखे पंहिंजे बिस्तरे जी ज़ीनत बनायो आहे, जंहिंखे तव्हां पंहिंजे बिस्तरे ते पंहिंजे ख़्वाहिश जे तस्कीन जो सबबु बनायो आहे, फातूहुन्न उजूरहुन्न फरीज़ा, उनखे पंहिंजो उजूरो ॾियो, इहो महर हो जेको हुनजो मुक़ररु थींदो।
महर मुक़ररु कयो ऐं उन वक़्तु महर केतिरो मुक़ररु कबो जो मर्द जो चए त चालाकीअ सां हुन मुक़ररु न करायो हो, औरत थी चवे त मां वधीक वठंदसि, मर्द जो चए त न न छाजो 5000 ॾींदोमांइ बसि। उहो थी चए छो छो मूं जहिड़ियुनि औरतुनि जो हक़ महर ₹1,00,000 मुक़ररु थो थिए, मिसाल तौर ते को 50,000 मुक़ररु थो थिए, को तोलो सोन जो थो मिले, तूं वरी मूंखे 50,000 ॾींदे छो? न न, हे बि ईअं बहस थो थी पवे। हाणे मसइलो पैदा थियो, शरीयत सगोरीअ खां पुछूं था त केतिरो महर मुक़ररु थिए। उलमा मुहद्दिसीन ऐं फ़ुक़हा इज़ाम लिखियो आहे त इन उमिरि जूं औरतूं मुआशिरे में इन जहिड़े हुस्न जमाल जूं, इन जहिड़े इज़त जहिड़े ख़ानदान जूं, अहिड़ो इज़त वारो ख़ानदान आहे, इन जी उमिरि, इन जहिड़ियूं सूंहं सोबिया में, उन्हनि जो मुआशिरे में थोरी नज़र फेरायो त घणो महर मुक़ररु थियो आहे। अक्सरियत जो ओड़ो ॾियोसि, छो त लहणे त सही न ओतिरो हक़, जेतिरियूं मुआशिरे में इन जहिड़ियूं हसीन औरतियूं आहिनि, इन जहिड़ी उमिरि जूं आहिनि ऐं अहिड़े ख़ानदान जूं आहिनि, अहिड़ी कैटेगरीअ जूं आहिनि, उन्हनि जो हक़ महर जेको मुआशिरे में मुक़ररु थियो ओड़ो मुक़ररु कयो। इहो तॾहिं आहे जॾहिं पहिरियां महर मुक़ररु न थी सघियो त, पर शर्त इहो आहे त पहिरियां ई मुक़ररु कबो आहे, पोइ जंहिं ते ॿई राज़ी थियनि, ॿई धुरियूं जंहिं ते राज़ी थियनि उहो मुक़ररु कबो। पोइ वरी सवाल पैदा थियो, साईं हक़ महर बि मुक़ररु थी वियो हो, मुड़ुस बि कोन अदा कयो, घर वारीअ बि सदोरीअ कोन घुरियो, ही पई ज़िंदगी गुज़री हिननि जी, जीअं अॼुकल्ह असांजी अक्सरियत जी गुज़रे पई, साईं पए गुज़रे, बसि पई थी गुज़रे, कोन घुरियो हुन, न की ॾे थो वरी सदोरो ही बि। साईं पोइ हाणे भला अॻिते हली करे मर्द खे जेकॾहिं औरत मां ज़्यादा ख़िदमत ऐं मोहबत घरेलू मामलात में सार संभाल में होॾी ख़ुशी थी मिले, फ़रहत थी अचे, पोइ चवे थो त यार अॼु अॻिली जेका ज़िंदगी आहे न छॾे हुजण वारी वॾी तबाही आहे, असुल ज़िंदगी आहे ही शादीअ खां पोइ, सुख मिलेसि, सुकून मिलेसि, संभाल मिलेसि, एतिराम मिलेसि, इज़त मिलेसि, ख़िदमत अथसि। हाणे चओ त यार इज़त आहे ई आहे शादीअ खां पोइ औरत खे चवे थो त तुंहिंजो मां हूअं 50,000 या 15,000 मुक़ररु कया, तोखे ₹1,00,000 ॾींदुसि। सवाल पैदा थियो, साईं अॻ में मुक़ररु कयो 50,000, हाणे वधाए 50 या लख थो ॾे, साईं ठहंदो? पहिरियां जेको मुक़ररु कयो हाणे हुन में घटि वधाई करे त थींदो? अल्लाह तबारक व तआला फरमायो, वला जुनाह अलैकुम फीमा तराज़ैतुम बिही मिन बादिल फरीज़ा। अल्लाह जी फरमाए थो तव्हां त हिकिड़ी सूरत था पुछो न त मर्द पंहिंजे तरफ़ खां ख़ुशीअ में अची औरत जो हक़ महर वधाए थो, मां तव्हांखे ॿी बि सूरत ॿुधायां थो, औरत जेकॾहिं मर्द मां ख़ुशि थी आहे उहा बि चवे थी त छड़े हुजण वारी ज़िंदगी तबाही आहे, असुल निकाह खां पोइ आहे ज़िंदगी। जॾहिं मुड़ुस सां रही ॾिठई, ख़ुशी मिली, इज़त मिली, एतिराम मिलियो ऐं जेको आहे ख़िदमत मिली, सुकून मिलियो, हर शइ जी सार संभाल मिली, तॾहिं औरत बि चवे थी त हा असुल ज़िंदगी हाणे औरत वरी पंहिंजे तरफ़ खां कुझु माफ़ थी करणु चाहे, साहब वॾा तो मुंहिंजो हेतिरो महर मुक़ररु कयो, बसि कहिड़ा लेखा मूं हुन मां अधु तोखे माफ़ कयो, या को चोथों हिसो या को टियों हिसो मूंखे ॾिजां, बाक़ी ठीकु आहे, या सॼो ई माफ़ करे। त साईं भला करे सघे थी? माना सुवाल हाणे मुख़्तसरन हीअं थियो त मर्द या औरत हक़ महर निकाह करण वक़्तु मुक़ररु करे चुका, हा हाणे निकाह खां पोइ ज़िंदगी ॿिन्हिनि जी गुज़रंदी रही, पोइ ॿई पंहिंजे तरफ़ खां घटि वधाई कनि त जाइज़ आहे? हक़ महर में घटि वधाई कनि त जाइज़ आहे? अल्लाह से फरमाए थो, ला जुनाह अलैकुम, कोई हर्ज कोन्हे, फीमा तराज़ैतुम बिही मिन बादिल फरीज़ा, हक़ महर जे मुक़ररु करण खां पोइ ॿई धुरियूं जेकॾहिं राज़ी था थियो उन ते ऐं घटि वधाई थिए थी, ला जुनाह अलैकुम, कोई हर्ज कोन्हे, करे सघो था। इन अल्लाह कान अलीमन हकीमा। सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल ॿियो बि पैदा थियो, साईं कंहिं महिल चयो था त निकाह बिना महर जे कोन थींदो आहे, वरी ॿुधायो था त पहिरियां मुक़ररु न थी सघियो आहे महर त पोइ बि थी सघे थो, वरी चओ था त महर मुक़ररु थी वियो आहे उन खां पोइ बि वरी उन में घटि वधाई थी सघे थी, पोइ हीअ त ॼण त मज़ाक आहे हिकिड़े क़िस्म जी, या त नऊज़ बिल्लाह इहा त मस्ख़री थी सम्झ में अचे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या सवाल खे अञा हीअं चऊं त पोइ औरतूं पंहिंजे तरफ़ खां माफ़ बि करे सघनि थियूं, मर्द बि वधाए सघे थो, बिना महर जे औरत खे निकाह में आणे त घर में इस्तेमाल बि करे सघे थो, ज़ाल मुड़ुस वारा हक़ हुक़ूक़ बदा करे सघे थो, पोइ त वरी बहस थिए त वरी मसइलो बि हल थिए थो, किथे त वरी शिदत थी पैदा थिए त वरी उन औरत खे छॾे वरी उन जॻह ते ॿी बि औरत आणियो था, हक़ महर वधि घटि बि थिए थो, सभु ॻाल्हियूं त इहे अजीब आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो,
इन्नल्लाह कान अलीमन हकीमा। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे अंदरूनी हालतुनि खे ॼाणींदड़ आहे। के माण्हू चालाक हूंदा आहिनि, ॼाणी वाणी अहिड़ियूं शयूं डिले कंदा आहिनि, पोइ ते रखंदा आहिनि त अॻिते हली करे इन में मां हीअ मसलियत रखी हिन मां इहो फ़ाइदो वठंदुसि। के वरी औरतूं चालाक हूंदियूं आहिनि, के वरी सादा बि हूंदा आहिनि। न थी सघंदो आहे वीचारनि खां, बावजूद कोशिश जे के सादा के चालाक, के वरी अंदर जा थोरा ॻरा, जेसि ताईं पंहिंजो मफ़ाद न ॾिसंदा तेसि ताईं ॻाल्हि न चोरींदा। अलाह जी फरमाए मूंखे सभु इल्मु आहे तव्हांजे हालात जो, सभु इल्मु आहे। ऐं ॿियो असां तव्हांखे जेको हक़ महर कॾहिं चऊं था त औरतूं हिकु जहिड़ियूं ॾिसोसि त केतिरो उन्हनि जो हक़ महर मिलियो आहे ओतिरो ॾियोसि। कॾहिं असां वरी चयोसीं त बाबा तमामु घणो हक़ महर मुक़रर बि न कयो, जो अमीर माण्हू त ॾेई सघनि हा, ग़रीब न ॾेई सघनि। कॾहिं वरी असां हीअं चयोसीं त सफ़ा थोरो बि मुक़रर न कयो, जो औरत जी बेइज़ती आहे उनजी इज़त रखण जे लाइ कुझु एतिरो मुक़रर कयो जंहिंमें औरत ख़ुशि बि थी वञे, उनजो एतिराम बि थी पवे। ये इन जे करे त अल्लाह जी फरमायो हकीम आहे, इहे हिकमतूं असांखे मालूम आहे। किथे कॾहिं तव्हां निकाह करण वक़्तु त इंतिहाई ख़ुशि हूंदव, खीर खंडु, ॿिनि ॾींहंनि खां पोइ तव्हां हिक ॿिए जा कातिल थी सघो था, मुखालिफ़ थी सघो था। या वरी निकाह करण वक़्तु त तव्हांजो ज़हन उबतो हो, पर जंहिं महिल मिलंदा आहियो त खीर खंडु थींदा आहियो, ज़हननि मां ख़दशा निकिरंदा विया। कॾहिं तव्हांजो ईअं माहौल हूंदो आहे, कॾहिं वरी इब्तिदा में हाली थोरो जीअं न मुंहुं फिंजो फिंजो हिक ॿिए खां हलंदे 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 ठही विया। कॾहिं त वरी इब्तिदा में खीर खंडु मखण माखी ख़ुशीअ में पए गुज़ारियूं, औलाद थींदो वियो, आस्ते आस्ते इख़्तिलाफ़ वधंदा विया, हलंदे 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 सफ़ा हिक ॿिए खां जुदा थियण जो थी विया। अल्लाह जी फरमायो हकीम आहे, इहे सभु हिकमतूं असां वटि आहिनि। असां जेको कानून तव्हांखे ॾसूं था उन कानून ते अमल तव्हांखे करिणो आहे बसि। जंहिं मां मालूम थियो सरसरी नज़र सां आयत जे मथां गहरी नज़र जॾहिं विधीसीं त मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला इंसान खे सेखारे पियो त असां जेके शयूं बयानु करे छॾियूं आहिनि उन्हनि शयुनि में तूं पंहिंजो अकुल न हलाइजां। अकुल हलाईंदे फेल वेंदे, नाकाम थींदे। तोखे असांजूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि या न अचनि, असांजे हुक्म ते अमल कंदे फ़ाइदे में वेंदे। जेकॾहिं चवंदे मूंखे सम्झ में अचनि त पोइ अमल कंदुसि, नथियूं सम्झ में अचनि त मां अमल न कंदुसि। ॼण त युमिनून बिल ग़ैब, इन सिफ़त में इहो माण्हू ईमान में खुटल आहे। मोमिन चइबो ई उनखे आहे जेको अण ॾिठी अण ॿुधी अण सम्झी शइ ते अल्लाह अल्लाह जे रसूल चई आहे न आमना सदक़ना, इनखे चइबो आहे युमिनून बिल ग़ैब, जंहिंजे नतीजे जी ख़बर बि न हुजेसि त मां ही क़ुर पाक ही हुकुम चयो आहे, अल्लाह अल्लाह जो रसूल ही मसइलो ॿुधायो आहे, मां हिन ते अमल कयां थो, नतीजो छा निकिरंदो काई ख़बर कोन्हे, बसि अल्लाह जे ज़ात जो हुकुम आहे न, सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे न, मां हुन ते अमल कंदुसि, चाहे पोइ मुंहिंजो मौत छो न हुजे, चाहे मूंखे सॼी ज़िंदगी नुक़सान छो न हुजे, अल्लाह जो हुकुम मूं क़बूल कयो। इनखे चइबो आहे युमिनून बिल ग़ैब, नतीजे जी ख़बर न हुजेसि, हुकुम थींदो वञे अमल कंदो वञे। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हिन में अचनि थियूं, जीअं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तव्हां असां न ॾिठो आहे पर मञूं था, क़ुर पाक खे नाज़िल थींदे तव्हां असां न ॾिठो आहे पर मञूं था। हक़ महर हिन औरत जो हेतिरो, हिन औरत जो अहिड़ो, इहे बि असांखे नतीजे जी ख़बर न आहे। अल्लाह जी फरमायो त जीअं मञो था न अल्लाह वहदहू ला शरीक हिकु आहे, असांजे हुक्म खे बि ईअं मञो, इनखे चवंदासीं युमिनून बिल ग़ैब। नथा मञो त पोइ युमिनून बिल ग़ैब तव्हां में कोन्हे, बसि मोमिन पको उनखे चइबो आहे जेको असांजे ॿुधायल हुक्म ते अमल करे। असांजूं हिकमतूं ज़रूरी न आहे त हर हिक खे ख़बर पइजी वञे, हर हिक खे सम्झ में बि अचनि, या हर को उनखे सम्झी बि सघे, एतिरो अकुल बि कंहिं वटि कोन्हे। हुकुम थींदो वञे अमल कंदा वञो बसि। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण सां गॾोगॾु अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।